नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त खैबर लॻ ओॾेरोलाल स्टेशन ॻोठ फारसी फारम जी बिजली जो ट्रांसफार्म गुज़रियल 1 साल खां ख़राब बिजली बंद है। रवासिन नूर हसन, अली मर्दान, अली हसन ऐं ॿियनि हेस्को मटियारी जे अमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि अॻियां इल्ज़ाम हयो आहे त ट्रांसफार्म ख़राब हुजण करे ॻोठ जी बिजली गुज़रियल 1 साल खां बंद है। पर हेस्को इंतज़ामिया हर महीने बिजली जा ॻाढ़ा बिल मोकिले रही है, जंहिंमें हर महीने यूनिटनि जो इज़ाफ़ो पिणु कयो पियो वञे। हिननि इहो बि इल्ज़ाम हयो त हेस्को मटियारी जो अमलो ट्रांसफार्म ठाहे ॾियण लाइ ऐं बदिली करे ॿियो ट्रांसफार्म लॻाइण लाइ पैसनि जी घुर करे रहिया आहिनि। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ में ख़राब बिजली जो ट्रांसफार्म जल्दी बदिली करे नयो ट्रांसफार्म फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।